उथियारे उथी वया, उथियारे उथी वया, मंझा मुंह आज़ार, हबीबई हणी वया, पीड़ा जी पचार, तबीबन तवार, हड न वणे हाण मूं। लतीफ़ साईं न सोहणियुनि सिटुनि में सुर कल्याण में फरमाए थो त मुंहिंजा महबूब मुंहिंजे अंदर में मोहब्बत जो उहो औज़ार, उहो मच मचाए निकिरी विया आहिनि ऐं अहिड़ी हिकु निराले पीड़ा जी बीमारी, मुश्किलात वारी, ॾुखियनि मरहलनि वारी मुंहिंजे अंदर में उहा पीड़ा जी बीमारी ॾेई हलिया विया आहिनि। हाणे हिते मौजूदु जेके तबीब आहिनि, जेके डॉक्टर या जेके वैद्य आहिनि, उन्हनि जी ॻाल्हि मूंखे मुरोगी हरगिज़ वणे ई नथी। मतिलब त मुंहिंजे मन में महबूबनि उहो जोश जलवो वलवलो उहो मच मचायो आहे, उहो मुंहिंजे अंदर में हिकु मोहब्बत जो, इश्क जो, मंज़िल जो अहिड़ो मक़ाम मचायो आहे। उन महबूब जे उन मचायल मच जी, उन महबूब जे उन मचायल उन आज़ार जी जेका पीड़ा आहे, या मुंहिंजे जिस्म में जेका उहा ॾुखी बीमारी आहे, उन मूंखे हाणे कंहिं बि दुनिया जे माण्हूअ, दुनिया जे कंहिं डॉक्टर, कंहिं वैद्य तबीब जी ॻाल्हि मूंखे नथी वणे ऐं मां उन बीमारीअ में, उन पीड़ा में मस्तु लॻो पियो।